हिते ज़िक्र कंदासीं नसीराबाद जो। नसीराबाद में भी नवाब वली मोहम्मद वाह के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, बिल्कुल अॼु नसीराबाद में वली मोहम्मद वाह के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन एहतजाजी मुज़ाहिरे में हारी, शागिर्द, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान शरीक आहिनि। अचो खाइन मालूम करियूं त हुननि जो नवाब वली मोहम्मद वाह के मुतलिक़ छा मुतालबो आहे। सिर्फ़ एसयूपी न पर नसीराबाद जूं सियासी समाजी तंज़ीमूं ऐं सभु तंज़ीमूं तक़रीबन सियासी तंज़ीमूं गॾु आहियूं ऐं हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ असां आवाज़ उठाइण चाहियूं था। सिंध जो शऊर मुतहद जीअं अॼु थियो आहे लगातार न हूंदो। जीअं नवाब वली मोहम्मद में बाईपास ते उते नेशनल हाईवे ते ई सभु सियासी दुरियूं गॾु वेठियूं आहिनि, ईअं न बीहंदासीं त हिन माफ़िया खां, कब्ज़ा ग्रुप खां क़तई तौर पंहिंजी जिंदाजी न कराए सघंदासीं। असांजी सिंध दर्सी जेका अमन जो गहवारो सॾी वेंदी हुई, अॼु क़त्ल गाह बणिजी चुकी आहे। हे ज़रदारनि जो ज़ुल्म जेसि ताईं जारी रहंदो तेसि ताईं ही अवाम सरापा एहतजाज रहंदो। नवाब वली मोहम्मद में जेको वाक़ियो आहे भंड बिरादरीअ सां असां सभु सियासी समाजी अॻुवान, सियासी समाजी धुरियूं असां भंड बिरादरी सां जेको आहे गॾु आहियूं। तव्हां अखियूं खोले ॾिसो, सिंध जागी चुकी आहे। असां सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। जेकॾहिं हिन ते केस दाख़िल न थियूं, गिरफ़्तार न थींदा, ओसी ताईं सॼी सिंध में असांजो एहतजाज हूंदो। तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसि ताईं असुल ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार करे मथनि एफआईआर दाख़िल नथी कई वञे ऐं खैन कैफ़रे किरदार ताईं नथो पहुचायो वञे, तेसि ताईं न रुॻो नसीराबाद पर पूरी सिंध में ही एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।